ओम साईं राम। हीअ जेका लीला आहे उहो बाबा जे टाइम जी आहे जॾहिं बाबा शरीरधारी हो। इहा लीला लक्ष्मीराव पोदार ऐं उनजे पुटु वसंतराव पोदार जे बारे में आहे। वसंतराव पोदार बाबा जे शरीर छॾण खां पोइ लॻभॻि 1924-25 में इहा लीला साई लीला मैगज़ीन में मोकिली। लक्ष्मीराव पोदार हिकिड़े मशीनुनि जे कंपनी में मुंबईअ में नौकरी कंदो। जाम महिनती हो ऐं उतां जो सुपरवाइज़र ईमानदार माण्हू हो ऐं कंपनीअ जा मालिक डायरेक्टर इन ते जाम विश्वास कंदा। कंपनीअ जे मालिक खे हिकिड़ो नओं प्रपोज़ल आयो के पार्ट्स ठाहिण जो, जेको हिननि लक्ष्मीराव खे ॾिनो। लक्ष्मीराव उनखे चङी तरह स्टडी कयो। स्टडी करे उनखे ख़बर पई त इहो असां लाइ फीज़ेबल न आहे, असांखे इन में फ़ाइदो न थींदो ऐं असांजो उन में नुक़सानु थींदो करे। उन मालिक खे चयो कि हीअ असां कमु न करे सघंदासीं, हिन में असांखे जाम घाटो थींदो ऐं इहो कंपनी लाइ सही न आहे। पर कंपनीअ जे मालिक हिन जी न ॿुधी, चई न इहो त असां करे रहंदासीं ऐं असां लाइ इहो फ़ाइदो थींदो, तूं हुन में विच में पंहिंजो टंग न अटकाए करे। हिन खे जाम बुरो लॻो। चई मूं एॾा साल कंपनी में कमु कयो ऐं मालिक ऐं मुंहिंजो हुन में को स्वार्थ बि कोन्हे, मुंहिंजो हुन में कोई ईगो बि कोन्हे, तॾहिं बि मालिक बि नथो ॿुधे त हू रिज़ाइन करे जोश में घर अची वेही रहियो। घर त अची वेही रहियो, हफ़्तो 10 ॾींहं थिया, हिन खे जाम टेंशन थी पियो कि घर जो चरखो कीअं हलंदो। मां हिकिड़ो ई माण्हू घर में कमाईंदड़, मां त कमु छॾे आयुसि, पर हुन में मुंहिंजो त को स्वार्थ न हो। उते हुनजे घर में बाबा जो पुॼारी हो, घर में बाबा जी मूर्ति हुअसि। त बाबा खे हथ जोड़े चए थो, बाबा मूंखां ग़लती त थी वई आहे, पर तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो हिन में को स्वार्थ कोन्हे, कंपनी जो नुक़सानु न थिए इन करे मां इहा ॻाल्हि कई आहे करे। हाणे तव्हां ई को रस्तो ॾेखारियो ऐं मूंखे बि किथे काई नौकिरी ॾियारियो, न त घर जो चरखो कीअं हलंदो करे। सची दिलि सां हुन अरदास कई ऐं इहो ॾिठो वियो आहे, अगरि तव्हां सचे दिलि सां बाबा खे अरदास कयो था त बाबा कीअं बि करे अची करे तव्हांजी मन जी मंशा पूरी थो करे। 15 ॾींहंनि में ई कंपनी जे मालिक खे ख़बर पइजी वई कि हुनखां ग़लती थी वई आहे ऐं हुननि जेको इहो प्रोजेक्ट खणण जो सोचियो हो उहो उन्हनि खे न करणु खपंदो हो। हिननि पंहिंजो माण्हू लक्ष्मीराव जे घर मोकिलियो ऐं हुनखे चई तूं हाणे जो हाणे अची करे कंपनी जॉइन कर, असांखे ग़लती थी वई, वी आर वेरी सॉरी करे हिनखे। उते हिन लक्ष्मीराव पोदार चयो बाबा खे त मूंखे जीअं ई नौकिरी मिलंदी मां पहिरीं पघार अची मां तव्हांखे ॾींदुमि। त पोइ जीअं ई हिनखे नौकिरी ते वरी वञे थो, जीअं ई हिनखे पघार मिले थी, 2 ॾींहं मोकल वठी करे शिरडी अचे थो, पंहिंजे नंढे पुट खे वठी थो अचे। पंहिंजे पुट खे हिनखे वसंतराव पोदार खे वठी थो अचे। ॿई अचनि था, पीउ पुटु अची करे मस्जिद में पहुचनि था त मस्जिद में छा था ॾिसनि, हिकिड़ी नंढी घोड़ी, पोनी जेको चइबो आहे नंढी, उहा ॾाकणु चढ़ी करे मथे चढ़ी वई आहे ऐं बाबा खे परिक्रमा थी करे। बाबा खे हिकु परिक्रमा करे अची करे हेठि लही करे बाबा खे झुकी करे प्रणाम करे हली वई। सभु माण्हू जेके उते वेठा उहो ॾिसी करे वाइड़ा थी विया ऐं हिननि पंहिंजनि अखियुनि सां उहो नज़ारो ॾिठो त हिननि माण्हुनि खे लॻो ॾिसो बाबा खे मञण लाइ इंसान त छा, पर जानवर बि उन्हनि खे मञनि था कि ही अवतार पुरुष आहिनि करे। जीअं ई बाबा हिननि खे ॾिसे थो, हिन जी हथ में थाली आहे, गुल फूल ऐं नारियल खणी आया हुआ। बाबा चयसि थो इहो त ठीकु आहे, मुंहिंजी पहिरीं पघार कढ, पहिरीं पघार ॾे। पंहिंजी पघार ॾेई करे हथ जोड़े करे निकिरनि था, बाबा खे प्रणाम कनि था करे। वरी हिकु ॿियो दफ़ो बाबा खे शिरडी में अचनि था, बाबा सां गॾिजी करे प्रणाम करे दर्शन करे जीअं निकिरनि था, जीअं ई हू कोपरगांव में पहुचनि था, खीसे में हथु विझनि था त ॾिसनि था कि हिनखे हेॾा पैसा आहिनि ई कोन। घोड़े गाड़े वारी खे पैसा ॾियनि था ऐं प्लेटफॉर्म ते टिकट वठण लाइ पहुचनि था, पर हुननि पैसा आहिनि कोन। त हाणे थोरो मुंझी था पवनि कि छा कनि।
उते ई लक्ष्मी राव पोदार जो नालो खणी हुनजो कोई दोस्त वाको करे खोटेसि थो, अरे लक्ष्मी राव तूं हिते छा वेठो करीं? तूं चएसि अरे तूं हिते कीअं आयो आहीं? चए थो न मां हिते कंहिं कम सां आयो आहियां, तूं किथे थो वञीं? चई मां बॉम्बे थो वञां। चए थो तूं बीह, मां 3 टिकट वठी थो अचां, हिकु मुंहिंजी ॿ तव्हांजी, तूं उते ई बीहजांइ। चई ठीकु आहे। वीचारो टिकट वठी थो अचे, तॾहिं सिंगल टिकट हूंदी हुई, गॾु 2 टिकटूं न हूंदियूं हुयूं, त उहो सिंगल टिकट वठी थो अचे ऐं हिननि खे 2 टिकटूं ॾिए थो ऐं हिकु टिकट पोइ पंहिंजे खीसे में रखे थो। चएसि थो हल उते बेंच ते हली वियूं था ऐं थोरो चांहि ऐं कुझु कोई नाश्तो कयूं था। चएसि थो ठीकु आहे। जीअं ई हू अॻियां वधनि था त रश ॾाढी घणी हुई, त हीअ त उते पहुचनि था चांहि वारे वटि, पुठियां ॾिसनि था हिननि जो दोस्त आहे ई कोन। चवनि था अरे हीअ वरी किथे हली वियो, हिननि जो छा आहे, किथे मुंझी था पवनि, छा आहे करे किथे न ट्रेन में सां न गॾु हलियो, न किथे बि न, उहे वीचारा मुंझी था पवनि। हिन खे दिलि में त पक ई बाबा असां लाइ इहो रस्तो खोटियो आहे, बाबा पाण अची करे सहाय थियो आहे करे। पर वरी पक करण जे लाइ बॉम्बे पहुची करे हुन पंहिंजे दोस्त खे वञी गॾिजनि था, भई तूं असां वटि हुते गॾिजे। चई मां छो हुते कोपरगांव ईंदोमांइ, मुंहिंजो कहिड़ो कमु आहे कोपरगांव में, मां हिते ई वेठो आहियां ऐं मां त कोपरगांव आयुसि ई कोन। त हुनखे पकी ख़ातिरी थी थिए त बाबा सभिनी सां सहाय आहिनि, तव्हांखे सिर्फ़ु सचे दिलि सां बाबा खे यादि करिणो आहे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।